जे सदके अदा हिन क़ुरान जे सदके तव्हां ॿाहिरि मुंहिंजी मदद कजो। जो शाम थिए थी राति थिए मुंहिंजा भाई मां परेशान हालत मुंहिंजा भाई शाम अचे थी मुंहिंजो कर्ज़ी मूंखे मिट माइट भिटियुनि में घर खपे ॻाल्हाए था वञनि अदा मां परेशान आहियां तमामु घणी हिन साईं जे सदके मुंहिंजी मदद कयो मुंहिंजा भाई। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा भाइरूं जीअं त कुझु अॻे अरसे खां मुंहिंजो घरवारो बीमार हुयो ऐं मां पंहिंजे कुझु मिट माइटनि खां कर्ज़ो वरितो हुयो पंहिंजे घरवारे जे इलाज लाइ। हाणे मुंहिंजो घरवारो ख़ुशि थियो आहे पर मुंहिंजो घरवारो कमाइण जो न आहे। हुननि जो कर्ज़ु मूं ते 3.5 लख रुपया आहे जेके हाणे उहे मूंखां घुरनि था ऐं परेशान था कनि तमामु घणो था जो चवनि था जा कर्ज़ो ॾे या पंहिंजी न्याणी ॾे। अदा मां पाण सिलाई कंदी आहियां जॾहिं मुंहिंजा बचड़ा नंढड़ा हुआ त मां हेॾा अची कया भई महिनत करे मूंखे घर बि पंहिंजो किराए जो आहे मूंखे मसवाड़ जी रिसट न आहे मां हथ ॿधी तव्हां ॿाहिरनि खे हिननि खे अर्ज़ु थी कयां त अदा मुंहिंजा 3.5 लख रुपया कर्ज़ु वॾो न आहे तव्हां सभु ॿाहिरि पूरी तलाक मौत लही वेंदो। मां हथ ॿधी तव्हां ॿाहिरनि खे चवां मुंहिंजी न्याणी हिन महिल पढ़े थी लिखे थी बुरो क़दम बि खणी सघां थी अदा पर मां नथी खणां मां पंहिंजे अलाह खां ख़ौफ़ थी कयां मूंखे पंहिंजे अलाह ॾे वञिणो आहे। मां हथ ॿधी थी चवां मां तव्हांखे पंहिंजी भेण जी झोलियूं खणी ॾियां त मुंहिंजे घरवारे जो कर्ज़ु लाइ मुंहिंजो घरवारो वीचारो कमाइण जो न रहियो मुंहिंजा भाउ महिरबानी करे तव्हांजी न्याणी जो अलाह पाक पढ़तो अमान रखंदो क़यामत ताईं। मां पाण अदा सिलाई कंदी आहियां ऐं मुंहिंजो घर 17,000 किरायो आहे। हाणे मां सिलाईअ मां खावां या मां पंहिंजी सिलाईअ मां पंहिंजो किरायो भरियां मां हथ ॿधी तव्हां ॿाहिरनि खे थी चवां त मुंहिंजो महिरबानी करे अलाह पंहिंजे गंज मां गंज ॾी वई मुंहिंजी मदद कयो। तव्हां सभु सिंध वासियो मुंहिंजा गैरतमंद भाइर सभु मां भेण लाइ तव्हां उथी मुंहिंजो कर्ज़ु लाहियो अलाह पाक सॼी ज़िंदगी अदा मां तव्हांखे पई हमेशह दुआ कंदी।